सिंध ऑनलाइन स्कूल में तव्हांखे भलीकार प्यारा बारो। असां नकुल ऐं हमल ट्रांसपोर्ट सिस्टम इन बूटनि में पढ़ूं पिया। असां चयोसीं त पाणी पहाड़नि मंझां पननि ताईं कीअं थो पहुचे, जंहिंमें असां चयोसीं त ॿ शयूं आहिनि, हिकिड़ो रूट प्रेशर पहाड़ जो दबाव, ॿियो आबी बुखारनि जी छिक यानी ट्रांसपायरेशन पुल। उन्हनि खे असां लिखियो त हुयोसीं, पर अॼु असां उन्हनि खे वज़ाहत सां ॾिसूं। पहिरियों असां वटि आहे पहाड़ जो दबाव, अंग्रेज़ी में जंहिंखे पाण चऊं रूट प्रेशर। असांखे ख़बर आहे त पाणीअ खे पहाड़नि मंझां पननि ताईं पहुचणो आहे, फोटोसिंथेसिस रोशनाई तरकीब जे अमल जे लाइ, ऐं पिणु ॿिया कम आहिनि। हाणे असां पहाड़ जे दबाव खे ॾिसूं त ही उहो दबाव आहे जंहिं वसीले पाणी ऐं उन में मौजूद मादनियात पहाड़नि मंझां ज़ाइलम में दाख़िल थियनि था। हिकिड़ो अहिड़ो प्रेशर ही असां वटि पहाड़ आहे। असांखे ख़बर आहे त हिते पाणी मौजूदु आहे। असां अॻु में डिस्कस करे चुका आहियूं त ऑस्मोसिस जे ज़रिए इहो पाणी हिन में ईंदो, पर वधीक जेके हिते ज़ाइलम नलियूं मौजूदु आहिनि, इन्हनि ज़ाइलम नलियुनि में पाणी पहाड़ जे दबाव जे करे ईंदो। त ही उहो दबाव जंहिंजे करे पाणी पहाड़नि मंझां ज़ाइलम में अचे थो ऐं ज़ाइलम खां पोइ ॿियनि हिसनि ताईं पहुचे थो। हाणे के ॿूटा क़द जा तमामु वॾा थियनि था, पोइ छा ज़ाइलम जो हिन पहाड़ जो दबाव रूट प्रेशर ई काफ़ी आहे त तमामु वॾी सतह ते मौजूदु जेके पन आहिनि उन्हनि वटि पाणी पहुची सघे? बिल्कुलु ईअं न आहे। पाणीअ जो दबाव पंहिंजी जाइ ते पाणीअ खे ट्रांसपोर्ट त करे थो, लेकिन जेके वॾा कदावर ॿूटा आहिनि, ॿूटनि जी ड्रेग वॾी आहे त पाणी खे वॾो सफ़र तय करणो थो पए। उन्हनि जे लाइ असां वटि हिकिड़ो ॿियो अमल आहे, आबी बुखारनि वारी छिक, ट्रांसपायरेशनल पुल। आबी बुखारनि वारी छिक। हाणे इहा इनखे सम्झण खां पहिरीं असांखे आबी बुखारनि वारे अमल जी ख़बर हुअणु घुरिजे त आबी बुखार जो अमल छा आहे। ही पन थिए थो, आबी बुखारनि खे ॾिसूं। आबी बुखारनि जो अमल उहो अमल जंहिंमें पाणी बुखारनि या असां चऊं त बाफ़ जी सूरत में ॿूटे जे हवा वारे हिस्से, हुन में ख़ासि करे पन अची थो वञे, मंझां ख़ारिज थिए। ही उहो अमल आहे हिते ज़ाइलम जे करे पाणी पन में हिते पहुतो आहे।
हाणे वधीक आबी बुखारनि जो अमल ही पाणी हिन पन मां बि निकिरी थो वञे ॿाहिरि, बुखारनि जी सूरत में, बाफ़ जी सूरत में। त पोइ हाणे असां पन में ॾिसूं त हिते पाणी घटि मिक़दार में आहे, घटि मिक़दार, जॾहिं त हिन ज़ाइलम में पाणी घणे मिक़दार में मौजूदु आहे। ज़ाइलम में घणे मिक़दार में पाणी आहे, पन में छाकाणि त बाफ़ जी सूरत में पाणी निकिरंदो थो वञे त पोइ उहो पाणी घटि मिक़दार में मौजूदु आहे। हाणे छा थींदो, असां अॻ में आसमासिस पढ़ी आया आहियूं त पाणीअ जी इहा ख़ासियत आहे त घणे मिक़दार वारो पाणी वारी जॻह मां उहो पाणी घटि मिक़दार वारी जाइ में वेंदो। त हाणे इते इहा ट्रांसपायरेशन पुल आबी बुखारनि वारी छिक कीअं थी पाणी खे छिके त जेॾीमहिल पाणी ख़ारिज थो थी वञे त पोइ पाणी जो घटि मिक़दार आहे, ज़ाइल में घणो मिक़दार आहे, पोइ पाणी उहो घणे मिक़दार वारो पाणी घटि मिक़दार वारे पासे वञे थो। अहिड़े नमूने सां आबी बुखारनि वारी छिक ट्रांसपायरेशन पुल पाणीअ खे ॿूटे जे तमामु मथे हिसनि या पननि ताईं पाणी खे ज़ाइल मां छिके खणी थो अचे। प्यारा ॿारो, इन खां अलावा असां वटि हिन पननि में मौजूदु जेको रोशनाई तरकीब जो अमल फोटोसिंथेसिस थिए थो, उन में खाधो ठहे थो। हाणे असां इहो त ॾिठोसीं त पाणी पाड़नि मंझां कीअं पन ताईं पहुची वियो। ॿियो सवाल इहो आहे त हिते मौजूदु खाधो जेको ठहंदो, फूड, उहो खाधो पोइ पूरे जिस्म में कीअं वेंदो। हाणे पननि में मौजूदु ही जेको खाधो आहे, फूड, फोटोसिंथेसिस जे अमल जे करे पैदा थींदड़ शुगर, ग्लूकोज़, इनखे पूरे जिस्म में वरी पाणी वांगुरु जीअं पाणी पाड़नि मंझां पननि ताईं पहुचे पियो, हाणे पननि में मौजूदु खाधो पूरे जिस्म में पहुचणो आहे। हाणे असां ॾिसूं त खाधे जे नक़ल ऐं हमल वारो अमल, अंग्रेज़ी में जंहिंखे असां लिखंदासीं ट्रांसलोकेशन ऑफ फूड। खाधो कीअं हिकिड़े हंधि पन खां ॿियनि जिस्मनि, ॿियनि हिसनि ताईं वेंदो। ही उहो अमल आहे जंहिंमें असां अॻ में पढ़ी आया आहियूं फिलोएम। फिलोएम खाधे खे पननि मां खणी जिस्म जे ॿियनि हिसनि जहिड़ोक गुल, थुड़, पाड़ ताईं पहुचाए थो। हिन अमल में असांजो खाधो हिते असांजो फूड आहे, उन खाधे खे फिलोएम नलियूं बूटे जे ॿियनि हिसनि ताईं इन खाधे खे खणी वेंदियूं। जहिड़े नमूने सां ज़ाइलम पाणी खे खणी पियो अचे, अहिड़े नमूने सां उहो फिलोएम इन खाधे खे जिस्म जे ॿियनि हिसनि ताईं मुंतक़िल कंदा। हाणे हिन खाधे जो हिते नालो अक्सर करे सेप सॾियो वेंदो आहे, सिंधीअ में जंहिंखे रस चऊंसि। इहो छाकाणि त इहो खाधो पाणीअ में हलशुदा आहे ऐं उनजी अहिड़ी कैफ़ियत आहे पाणी में हलशुदा थियण खां पोइ उनखे रस या अंग्रेज़ी में सेप चइजे थो। त ट्रांसलोकेशन ऑफ फूड फिलोएम जे करे थिए थी। फिलोएम जिते फोटोसिंथेसिस थिए थो, उतां उहो खाधो खणी जिस्म जे ॿियनि मुख़्तलिफ़ हिसनि ताईं
उहो पचाए थो खाधो। त प्यारा ॿारो, अॼु जो ही लेक्चर असांजो इते पूरो थो थिए ऐं लेक्चर सां गॾोगॾु हिते बाब पिणु पूरो थियो, जंहिंमें असां ट्रांसपायरेशन, ट्रांसपोर्टेशन, नक़ल ऐं हमल जो अमल प्लांट्स में बि ऐं एनिमल्स, ॿूटनि ऐं जानवरनि ॿिन्ही में पढ़ी चुका आहियूं। पाण मिलंदासीं ईंदड़ वीडियो लेक्चर में। ख़ुदा हाफ़िज़।